नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त सदर मुमलिकत आरिफ अलवी ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान क़ौम खे ईद उल अज़हा ते मुबारकबाद पेश कई है। सदर मुमलिकत आरिफ अलवी दारुल हुकूमत इस्लामाबाद जे फैसल मस्जिद ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान बनी गाला में ईद जी नमाज़ अदा कई। सदर पाकिस्तान डॉक्टर आरिफ अलवी ईद उल अज़हा जी मुबारक मौक़े ते पूरी उम्मत इस्लाम खे दिली ईद मुबारकबाद पेश करियां थो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।